डॉक्टर साहिबा मूंखे हुन माण्हू सां मिलणो आहे। मूंखे लिखियूं ॾिनियूं आहिनि। ओ आई सी डॉक्टर तनवीर। इजो डॉक्टर तनवीर। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर तनवीर ज़ोरा तव्हां सां कुझु ॻाल्हाइण थी चाहियां। तव्हां ॻाल्हायो। चओ पुटु। डॉक्टर साहिब मूंखे समझ नथी अचे त मां अव्हां जा एहसान कीअं लाहींदसि। अव्हां मूं ते वॾी महिरबानी कई आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी डॉक्टर साहिब। तव्हां हिन ग़रीब छोकिरी खे अखियूं ॾेई हिन काइनात जी रोशनी ते आगाह कयो आहे। न बाबा, तूं मुंहिंजी धीउ जहिड़ी आई ऐं मूं तुंहिंजे मथां कोई एहसान न आहे कयो। इहो इंसानियत जे नाते मुंहिंजे मथां फर्ज़ु हुयो जेको मूं पूरो कयो। तूं अहिड़ी का बि ॻाल्हि न सोच। मां को एहसान या को बि कुझु बि न आहे कयो। जवानी खां वठी मुंहिंजी सिर्फ़ु हिकु ई हॉबी रही आहे, मनोड़े खां लांच भाड़े ते करे समुंड में अंदरि काहे पवणु। पहिरियों दफ़ो जॾहिं मूंखे वठी आयो हुई त मुंहिंजे डिॼण जी हद न हुई। तूं ज़ोरी ज़ोरी खेले मूंखे पाणीअ में वठी वियो आहीं। हलूं हाँ, पर ही अखियूं कंहिंजी अमानत आहे। किथे मच्छियूं खाई न वञनि, पर ही अमानत। उॾामंदड़ पखी मूंखे ॾाढो वणंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत अखियूं, टिड़ंदड़ गुलाब ऐं टहक ॾींदड़ ॿार। ऐं कमर, मूंखे प्यार करणु ॾाढो वणंदो आहे। वेरी सिंपल। ज़िंदगी में सिर्फ़ु ॾियो ऐं वठण जी कॾहिं तमन्ना न कयो। बिला शक वठो, पर जेको कुझु अव्हांखे बग़ैर घुरण जी मिली वञे। बग़ैर घुरण जे जेको कुझु मिले थो इहो मिश्री मिलायल खीर आहे। घुरण सां जेको कुझु मिले थो इहो सिर्फ़ु पाणी आहे। ऐं खसण सां चीट करण सां जेको कुझु मिले थो इहो कंहिं मासूम जो रत आहे। कमर, मुंहिंजो साह थो घुसाड़जे। तव्हांजी मुझे मतलब तव्हांजी तबियत ठीकु आहे न? हाँ हाँ, हाणे हलणु घुरिजे। ठीकु आहे, हलो बस हलूं था। अचो। Mission is complete. Chapter is over.